नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ॾैरकी मां ख़बर ॾींदा आहियूं। ॾैरकी में पुलिस जे एएसआई इंसाफ़ लाइ ताऊं कंदे पाण साड़ण जो चेता ॾेई छॾियो। एएसआई आशिक़ ॾेगारी जो चवणु आहे त मुंहिंजे घर ऐं ज़मीन ते वॾेरे कब्ज़ो करायो आहे। चवे थो न्याणियुनि जा संग ऐं 50,000 ॾे त पोइ तुंहिंजो मसइलो हल कराईंदासीं। मां अलाह ऐं उन जे रसूल जो वास्तो थो ॾियां त मूंखे इंसाफ़ वठाए ॾियो। हिन चयो दां खणी दाद लेगारी थाणे ते वयसि त उते वेठल पुलिस अमलदारनि मूं ते टोकूं कयूं। कैंसर जो मरीज़ अञा इंसाफ़ न मिलियो त अॼु शाम पाण खे ॿारनि समेत शहर जे मेन चौक ते बाहि ॾींदुसि। आशिक़ लेगारी जो चवणु आहे त वॾेरे मूं सां ज़ुल्म कयो आहे, मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करायो आहे, मुंहिंजी केरु बि दां नथो ॿुधे। मां भागी आहियां हाणे वॾेरे खां मां भागी आहियां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।